सुमाई मुझे गोल सवार की टीकुरन ते हले नी न उन्हनि जो अंजाम तू ॾिस जाए इन लाइक़ आहीं तूं तो असांखे छा सम्झो आहे कटपुतलिन वांगुरु नचाईंदी आहे असांखे हा तू जेका मूंखे चमाट हई आहे न इन जो अंजाम अहिड़ो थींदो जो तू कब्र में बि रड़ियो करनी है मुझे कम ज़र्फ औरत जवाब ॾींदी आहे मूंखे हा जवाब ॾींदी आहे तू ग़लत कयो आहे मेहरू ॾाढो ग़लत कयो आहे ग़लत न तोखे तुंहिंजी हैसियत ॾेखारी आहे सॼी ज़िंदगी तूं सालार जा कन भरींदी रही आहे उनजे दिलनि में नफ़रतूं भरींदी रही आहे लालचण औरत इन लाइ न त तूं हिन घर जी वॾेरी थी सघी इहो तो ग़लति सोचो आहे हिन घर जा असली वॾेरा असांजा हारी नारी आहिनि जंहिंजे पघर जे पोरे मां असां खाऊं था मां चवां थी डर हाणे हितां मुंहिंजी नज़रुनि खां हाणे मुंहिंजूं अखियूं तोखे न ॾिसनि मां तोखे चङी तरह ॾिसंदमि तोखे त हाणे मां ॾिसंदसि तुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे इहा मेहरू तोखे ॿुधाईंदी अदी मूंखे बचाए छो तोखे भला छो बचाया तुंहिंजे पोयां के धाड़ेले लगाइन छा मां शादी करण नथी चाहियां अदी छा असां त तुंहिंजी शादी कराए रहंदासीं इहो नामुमकिन आहे इहो कहर आहे अदी इहो थी नथो सघे अदी ख़ुदा खे मञो मुंहिंजे हाल ते कुझु रहम कयो मां तव्हांखे कीअं सम्झायां मां इहा शादी नथी करे सघां अदी ऐं हिन वारिस सां त बिल्कुलु बि न अदी मुंहिंजी खताउनि खे न ॾिस तूं मुंहिंजी भेण आहीं भेण जी ॻाल्हि सम्झंदियूं आहिनि मुंहिंजी ॻाल्हि सम्झ अदी भेण मूंखे बचाए मां शादी इहा नथी करे सघां सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।